असांजो जेको वाइस चेयरमैन आहे जेको सरपंच लीडर जेको यूसी जो आहे असां वटि काई बि अहिड़ी शइ का रिलीफ न आहे काई बि कंहिं ग़रीब खे ईअं बि न आयो आहे 3 महीनो आहे चयो पाणीअ जो त कॾहिं बि कंहिंखो न पुछियो अथनि त छा मसइला त छा आहे जेको बि राशन अचे थो उहो पंहिंजी क़ौमनि खे ॾिए थो हर शइ मुंहिंजी अपील इहा आहे जजनि साहिबनि खे जेका बि मीडिया वारा आहिनि जेका बि ॿुधनि था उन्हनि खे इहा त हर शइ खे माना हिनखे जेको हिन अकाउंट सील कया आहिनि हिन खां पुछा कई छा ॾिनो अथई छा जेको बि राशन अचे थो पंहिंजे हिसाब सां राति जो खणायूं पंहिंजी ओॾे हलियो थो वञे ऐं नासर शाह खे मुंहिंजी अपील आहे त इन्हनि ते एक्शन खणिजे जेको ग़रीबनि जो माल अचे थो जेका माज़ूर आहिनि बेवा आहिनि औरतां आहिनि उन्हनि जो माल छो थो हड़प कयो वञे अगरि असां मीडिया वारनि खे बयानु कयूं त असांजो हिकिड़ी छोकिरी बयानु ॾिनो आहे बयानु ॾियण में उन वञी उनखे कुटरायो अथऊं तूं असांजे ख़िलाफ़ु बयानु छो न जीवन उहो धमकाए थो त तूं माना बयानु कयो त ॿीहर हीअं कंदा त इहे जेकियूं ग़रीब आहे अहिड़ियूं औरतां आहिनि बेवा ऐं सफ़ा बेवा जंहिंखे वसीयत बि न आहे डेली वठण जी रुहाणी मान ते उहे औरतां आख़िर बेज़ार थी इहो असां कयूं कारे इहो आख़िर माण्हुनि खे ख़ुदकशी ते बि हिननि बेज़ार करे छॾियो आहे सोलर प्लेट आयूं आहिनि सोलर प्लेट कंहिं ग़रीब खे न ॾिनी अथऊं कंहिंखे जेकी प्लेट आई आहे ओड़नि खे जेका अमीर आहिनि जंहिंखे माना वसियत आहे उन्हनि खे प्लेटां ॾियनि था हर शइ ॾियनि था त इहो कॾहिं बि इहो निज़ाम हलंदो असांजो